अदी तू अञा हिते वेठी वन घर रब जो लाश पुजण वारो हूंदुई। छा? हाँ रब्बू के पूरो करे आयासीं। पोइ वरी दर ते पुलिस ईंदी, मां काॾे वेंदसि? पुलिस हाणे तोखे कुझु बि कोन कंदी, तुंहिंजो साह न वञे। मां हाणे हलां थी, जेकॾहिं हिते बीठी रहियसि न त हुननि जो शक सिधो मुंहिंजे मथां ईंदो। उन्हनि खे ख़बर ई कान पवंदी त रब्बूअ खे कंहिं मारियो आहे। को बि सबूत हथ कोन ईंदनि। तूं रुगो ख़ौफ़ में अची वात न खोलजांइ। मां एतिरी बि बेवकूफ़ न आहियां जो भाईअ जो फंदो पंहिंजी गीचीअ में विझंदसि। भेण हाणे वञ, घर वञी सावण खे तॾो विछाए ॾे। छोरी तूं इतां ई रोंदी वञजांइ, मतिलबु तो मथां शक कनि। इहो बेवकूफ़नि वारो कमु न कजांइ। अञा त कंहिंखे ख़बर ई कान पई हूंदी। ही हितां ई रोज़ राड़ो कंदी वञे त सभु हिन खां पुछंदा न त ॻाल्हि छा आहे। तूं घर वञी उते जीअं ख़बर पई न त पोइ थोरो मुंहुं ॾुखारो कजांइ, जीअं सभु महसूस कनि त तोखे बि ॾुख आहे। ठीकु आहे दा, मां हलां थी। तो छोरी जे करे वतो था पंहिंजी क़यामतकारी कंदा। अजय रब्बू तरफ़ त असांजो पलांद अॻ में ई रहियल हो, उनखे त असां मारियो आहे। पर हाणे अदीअ मथां बि थोरो थी पियो। हाणे अदी बि ख़ुशि थी वई ऐं असांजो पलांद बि पूरो थी वियो। रुस्तम दे खबर तकड़ो तकड़ो कारे पे वनी। इमदाद 100 खे धक लगा आहिनि। हू अस्पताल में आहे। मार्गो घर वारनि खे ॿुधाइण पियो वञा। बच्चा तो थियो अथस न, पर यार ता सावण नजर न थो जे कारे वियो आहे। यार इमदाद इहो रुगो ख़बर ॿुधी आहे, मींहं में ॾिठो न आहे। मां वञा त ख़बर पवंदी, बाक़ी चाचा त मामा वारनि जे घर वियो आहे। ठीकु आहे इमदाद। चाची खेर त आहे, तुंहिंजो मुंहुं छो लथल आहे? या अल्लाह तू ख़ैर कजा मुंहिंजे बचड़नि ॾे। चाची रुस्तम खे कुझु थियो आहे छा? तूं त ख़ुशि आई न त असां सभु मरूं, पोइ तूं परेशान छो आई? का बि औरत पंहिंजी हयाती में पंहिंजे मुड़ुस जो मौत न आहे चाहींदी। रुस्तम तरफ़ ख़ैर आहे, हुनखे थियो बि कुझु न आहे। त पोइ तूं छो परेशान आई? रब्बू खे न ॼाण ज़ालिमन अलाए केतिरा धक कया आहिनि। अलाह हुननि ज़ालिमन जो खानो ख़राब कंदो। हुननि ज़ालिमन जे घर में कोहराम मचंदो, हुननि जी औलाद यतीम थींदी। बस चाची बस। तोखे छो थो ॾुखियो लॻे? मां तुंहिंजे भाइरनि खे त बदुआ नथी ॾियां न। मूंखे ख़बर आहे त तूं कंहिंखे बि पिटी। जेकॾहिं इन में हथ तुंहिंजे भाइरनि जो आहे न त मां उन्हनि खे बि पिटियां पई। हू बेॾोही आहिनि ऐं तुंहिंजी बदुआ हुननि खे कुझु बि न कंदी। धक वॾो हुयुसि, दुआ कयो हिन शख़्स खे जंहिं वक़्त ते पुॼायुसि। जेकॾहिं थोरी बि देरि थिए हा त तव्हांजो हमराह बची कोन सघे हा। डॉक्टर साहब हाणे ख़तरे जी ॻाल्हि त न आहे न? चयुमि त हिन खे दुआ कयो, हिन नई ज़िंदगी ॾिनी अथसि। हाणे ख़तरे जी का बि ॻाल्हि न आहे। दोस्त तुंहिंजो ही थोरो असां ज़िंदगी भर नथा लाहे सघूं। ही मुंहिंजो फर्ज़ हुयो, पर अॼुकल्ह त पंहिंजनि लाइ केरु एतिरो नथो करे जेतिरो तव्हां असांजे लाइ कयो आहे। तव्हांजो हमरा ठीकु आहे, हाणे मूंखे इजाज़त। तव्हांखे ईअं कीअं वञणु ॾींदासीं जेसि ताईं असांजी औताक ते हली मानी नथा खाओ। मूंखे रस बहावल ख़ान जे ॻोठु कमु आहे। रस बहावल वटि बि मां तव्हांखे छॾे ईंदुसि, पर पहिरियां तव्हांखे असांजी दावत खाइणी पवंदी।
बाबा ला साईं वल छॾी तूं दिलदार खे तोखां चवां थो हथ कढ मामा चल होश कर बेरहम दिलदार जी ॻाल्हि तो ॿुध बाबा ला साईं एतिरो बेग़ैरत न आहियां जेको माण्हू मुंहिंजे इज़त में रखी हुजे ऐं वरी हुन सां ॻाल्हियूं कयां मूं तुंहिंजी इज़त में हथ न आहिनि विधा गलत पे समझी बस हम चाहें तो बात करे लगावा मुझे तू नमक हराम बस जानू बस तू हद को वधिक गलाए पियो वाह बाबा साईं वाह जो तो इंसाफ कयो जानू दिन सां जानू ही तुझो ॾोही न आहे हिनखे त तुंहिंजी घरवारीअ सिर्फ़ु इन करे घुरायो हो त हूअ पंहिंजे सौट जी ज़िंदगी बचाइण चाहे पई कसम सां जानू मां तुंहिंजे घरवारी खे हथ बि न हिलातो भले साईं ते भले हथ रखराए न कर तू ये कूड़ा कुरान मुझे क्या तेरे कारो ही मुझे कारो कैसी तो के कसम मुझे मौला जो न मारी दुसना तेसे सुख खसाना भी हम दुसो तो पोइ ख़ामोश बीठो आहीं हलाए गोली ॾिसां न मां बि त केतिरी हिम्मत आहे तुंहिंजे हथनि में तव्हां मूंखां ॾाढा आहियो आऊं तव्हांजे पेरनि जी खाक आहियां पोइ मां कसम खणी थो चवां त जेसी इन दिलदार खे आऊं न मारींदुसि तेसी सुख खज़ाना वेंदुसि जानू जिन सस जिन जा मारेस जा खारेस अदा ज़ुल्म थी वियो कहर थी वियो जेके मारण जे लाइ मां तव्हांखे चयो हो न उहो रब बची वियो मां तव्हांखे चयो त हुनखे मारे अचिजो तव्हां हुनखे रूंढा ॾेई मोटी आहियो कुत्ते जो साह पयल अथसि बंदूक सां बि नथो मरे त पोइ असां छा था करे सघूं मूंखे हर हाल में रबुअ जो मौत घुर्जे मौत छोरी त वॾी शैतान निकिती कल्ह हुन सां इश्क पई करे हुन ते मरे पई अॼु हुनखे हथ सां थी माराए जेसीं ताईं तव्हां रबुअ खे न मारींदव न तेसीं ताईं मां हिन घर मां वापसि कोन ईंदसि तूं परेशान न थी बेखौफ थी वञी घर में वेही रह हींअर रब अस्पताल मां वापसि मोटंदो न असां हुन कमीणे खे रस्ते ते ई पूरो करे छॾींदासीं असांजो तोसां वाइदो आहे त इहो रब्बो ज़िंदा वापसि कॾहिं बि घर में न पहुचे तुंहिंजे मथां गोली वलीदार वारनि हलाई आहे ऐं तोखां सवाइ हुनखे कंहिं ॿिए ॾिठो जमादार जंहिंजे मथां गोली हली आहे उहो पाण बयान ॾेई चुको आहे अञा तव्हांखे कहिड़ो सबूत ॾियूं मूं तोसां न ॻाल्हायो आहे जॾहिं मां तोखां पुछां तॾहिं तूं जवाबु ॾिजां त पोइ सिधी ॻाल्हि कयो न जमादार त अॻु में ई वलीदात वारनि तव्हांजे साहब खे पैसा खाराया आहिनि बसि हाणे बसि साहब हलाई अचई जमादार उते ॿियो सागर हुयो हा मां उते हुयुसि पंहिंजे अखियुनि सां उते ॾिठो हाणे हुननि खे ॾिसंदुसि त चङी तरह सुञाणे वठंदुसि असां तव्हांजी एनसी दाख़िल कयूं था ऐं शायदि लाइ तव्हांखे अचिणो पवंदो सागर साहब तव्हां बयान छो ॾिनो तव्हांखे शायदि ई न ॾियणी हुई असां वधीक तव्हांजे लाइ मसइलो पैदा करणु नथा चाहियूं जॾहिं दोस्ती जो हथु वधायो आहे निभाइणो ई पवंदो कोन ईंदो
मूंखे पूरी पक आहे त हू कोन ईंदो। जेसिताईं शेर खान ॾांहुं न्यापो न कंदसि त हू कोन ईंदो। न्यापो ॾियां त कंहिंखे ॾियां? अवेल सवेल मारिया न्यापो खणी वेंदी हुई। हाणे त उहो वीचारी बि सूरन मंझि आहे। हाणे कयां त मां छा कयां? कंहिंखे चवां? कुझु सम्झ में नथो अचे। ॾिस पंहिंजी हालत, ॾिस छा थो सम्झी? हाँ त तूं मूंखां बची ईंदे? हाँ बची वेंदे? अरे ग़रीब जा ॿार दिलि त छा थींदा इन कुतर जा न छॾींदी। कुतर कुतर करे छॾियो जे कांव कुता सिरियूं खाईंदा ई। खुदा जे वास्ते जानू, जानू खुदा जे वास्ते मूं ते रहम कर जानू, मूंखे न मार जानू। मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे जानू जो मूं ते एतिरा ज़ुल्म थो करी? जानू जिन्न आहे जिन्न, जंहिंजे पापा हुनखे मारे या खारे पर तोखे मारींदुसि कोन, ठारींदुसि ज़रूर। तोखे तो मारिया जो तूं बि न जिंद नथो छॾी छोकिरीअ जी। पोइ लॻो थो वठी छो जॾहिं ख़बर अथई। अरे तोखे जॾहिं ख़बर पए त मुंहिंजी हर ज़ाल आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, पोइ बि तूं अञा तंहिंखे त मूं ॾोहो कहिड़ो कयो? हा तुंहिंजे त मूं ॾोहो कहिड़ो कयो? टंग में गोलियूं हणाए खॾ में छलारा थो छॾे त घर में थो छलारा छॾियई त सॼी ज़िंदगी यादि करी जानू जिन खे। हा न जानू न, मूंखे मार, खुदा जे वास्ते मूंखे खार न। तेरी मारिया खे सबक सेखारींदो सही, पर तो साईं मुंहिंजो वाइदो आहे इन दिलदार दरिया खे मारींदो सही ऐं इन दरिया में लोड़ींदोमांसि। अरे हल गोली, हल गोली मुंहिंजे साम्हूं न टंग में हल। जानू न, हल हल न जानू न, यो देखो तो साहब पकड़ो। तो आपका तो इसी भजने में आ जाओ। भागन भरी तुंहिंजा भाग। अहिड़ो त मुल्क में ॾुखारो अचे वियो आहे जो अॻे मायूं पाटियूं पाटियूं अननि जूं भरे ॾींदियूं हुयूं, रोक पैसा ॾींदियूं हुयूं। माई हाणे आ जो को रुपए ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। माई जॾहिं तोखे केरु रुपयो बि नथो ॾे त लाचार त कोन्हे दर दर धिका खाइण जो। तूं त बोलींदीअ छोरी, तूं कीअं न बोलींदीअ? हाणे तोखे पर चो लॻी विया आहिनि। माई तुंहिंजे बोलण सां ई त माण्हू था कुसजनि पिया। मुंहिंजे घर में बीह करे घणी बकवास न कर, निकिर ता न धिका न ॾियनि। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। हाणे हीअ वात ॻाढ़ी छोरी बि थी पई मूंखे अखियूं ॾेखारे। ओ अधी भागुले तो वारी हिन नोह जी हेॾी ठूठ जॾी ज़बान निकिरी आई आहे। माई पोइ बि तूं कुझु कोन थी कुझु। अदी ही हाणे सभिनी खां ॾाढी आहे। ओ अधी भागुले हिन छोरीअ जेके कम कराया अथई ओ मुंहिंजी ज़ारी जे मां तोखे ॿुधायां न त ॾंदे आङिरियूं अचे वञनि बेहोश थी वञे। माई जॾहिं मां ॿुधो अखियुनि सां ॾिठो मुंहिंजो मग़ज़ हीअं चकराइजी वियो। असली मुंहिंजा होश ई हलिया विया त हीअ छोरी हेतिरड़ी ईअं बि करे सघे थी।
अहिड़ा खोड़ कारनामा मां बि हिन जा ॿुधी चुकी आहियां। चाची तू न वक्त खोर माईअ जे अॻियां पंहिंजी नुंहं जी गिला थी करे। हिन जी त सॼी उमिरि गुज़री वई आहे पंहिंजा परावा घर पिटाईंदे। अरे न मां परावा न पंहिंजा घर फिटाया हिने, पर तूं त परावा पंहिंजा मुड़स माराए चुकी आहीं। उन ॾींहुं भाम सां कीअं बीठी पई गुफ्तगुड़ो करे रबुअ जे माराइण जो। इहा त हुन जी हयाती ही जो छोकिरो बची आयो, जिन त तूं त माराए चुकी हीअं रबुअ खे। छा थी चईयो? छा थी बकी? पका कोन थी, सच थी ॻाल्हायां, सच। हाय भागन भरी तुंहिंजा भाग। जे सच थो चइजे न त मां हिनखे चूचड़ी लॻी थी वञे। मां चवां थी निकिर असांजे घर मां, निकिर त धिका ॾेई न कढाए। वञा हा, पर इहो यादि रखजांइ त तुंहिंजा अफ़ाल तुंहिंजा ये करतब सॼे ॻोठ खे ॿुधाईंदसि, सॼे ॻोठ खे। हा छा छोरी आहे बिस्तड़ी, छा थी कमाल करे। जानू हमराहन सां गॾु मां अकेलो आहियां हुते। जेकॾहिं घेरो कयुमि त नुक़सान में वेंदुमि। बराबर बोल न वञो भाड़े मुड़स। चंदा तो दिलदार तेरा आवा चढ़े तो बंद तोड़े, पर अज तो पारे भजी ये बंद तोड़े। जानो केतिरो वक़्त असांखां भॼंदो रहंदो। जीअं रहीम खे अधु मोह कयोसीं न, ईअं ई दिलदार खे घोटे लाहींदासीं। ओसीं ताईं वापसि न ईंदासीं जेसीं ताईं तोखे दिलदार जो लाश तोहफ़े में न ॾींदासीं। न दिलदार खे ज़िंदो मुंहिंजे हवाले कयूं अथव। अब ॿुधाईंदो छा त जानू चिन्न ते चिन्न जंहिंजे पोयां पहुतो आहे हुन खे मारींदो आहे या कारींदो आहे। शाबाश अचो अचो। रेस दुआ घरां निकिरी वई, तव्हां उन्हनि जी सज़ा मूंखे ॾिनी। मां तॾहिं बि माठ रहियमि। मुंहिंजो मंगड़ो मुंहिंजे सोट सां थियल हुयो। तव्हां मुंहिंजी शादी उन पोड़े जानू सां कराई। मां तॾहिं बि माठ रहियमि। मुंहिंजे सोट जो कहिड़ो कसूर हुयो जो जानू उनखे तड़पाए बेदर्दी सां मारियो। ॾोह तुंहिंजे सौट जो न तुंहिंजो आहे। जे तूं पंहिंजे कदमनि खे रोकी हा ऐं असांजे कयल फ़ैसिले ते अमल करी हा त अॼु ही ॾींहं ॾिसणा न पवनी हा। तुही जेकरे मां आहियां त सज़ा मूंखे ॾियो, मारे छॾियो मूंखे। पर मुंहिंजे सोट त ॾोह न कयो हुयो न। मूंखे मुंहिंजे सोट जे खून जो इंसाफ़ खपे। जेकरे तव्हां वॾा आहियो त तव्हां इंसाफ़ कयो। चङा आहियो त चङा ई कयो, सिर्फ़ पंहिंजे ख़ासि माण्हुनि जे लाइ भलाई चओ। मां जानूअ खे हुन जे कीअ जी सज़ा ज़रूर ॾींदुसि। छा इंसाफ़ तव्हां कंदो मूंसां?
ॿियो त ठहियो, पर जेकॾहिं तव्हां जानू खे जेल में बि विझरायो न त मां सम्झंदमि तव्हां मूंसां इंसाफ़ कयो। पर जानू तव्हांजो दादलो आहे, जानू खे तव्हांजी छूट आहे, तॾहिं तक़रीब अञा खून कंदो थो वते। पर इहो खून जानू न, इहो खून तव्हां कयो आहे, तव्हां। जेकॾहिं तव्हां मूंसां इंसाफ़ न कयो न त कुदरत वारो मूंसां इंसाफ़ ज़रूर कंदो। बाबा साईं, अञा घणो ज़ुल्म कराईंदव। जेकॾहिं मां तव्हांखे कुझु चवां थी त तव्हांखे बुरो थो लॻे। पर मारिया सच चयो आहे, ही सभु कम सिर्फ़ तव्हांजा आहिनि। कुझु सोचियो, तव्हां चङा आहियो ऐं पंहिंजा कम बि चङनि वारा करियो। ख़ुदा जे वास्ते इहो ज़ुल्म बंदि कयो, ख़ुदा जे वास्ते।